मां प्यो को तुझो दोस्त नाया तुझो यार नाया भला केर आही अल्लाह जो कुरान फरमाइंदो पुछण वारा मां प्यो को दोस्त नाया बल्कि मां अल्लाह जो पाक कुरान आया तो दुनिया में मूंसां दोस्ती रखी हुई अजे तुझा दोस्त तोखे छॾे विया अजे तुझा यार तोखां परे भॼे विया मां कुरान उहा दोस्ती निभाइण आयो आहियां मुंहिंजी बरकत सां अल्लाह ताला जी ज़ात बाबर तुझो खात्मो बिल खैर फरमायो हो मां कब्र में तोसा मारका करण आयो आया तुझी दिल बहलाण जे लाइ आयो आया वो जडे महशर जो मैदान थींदो मुझे मदीने वारे मीर फरमायो यो कुरान अल्लाह जी बारगाह में ईंदो अची अल्लाह के अर्ज कंदो मुंहिंजा मौला फिलानो माण्हू फिलाने जो पुट उन जी दुनिया में मूंसां दोस्ती हूंदी हुई वो मुंहिंजो आयतों पढ़ंदो हो रात जो जग जहान सुमी पौंदो हो कदे मस्जिद में कदे मदरसे में कदे पांजे घर में वेही करे मां कुरान जी तिलावत कंदो हो अज मां तुझो पाक किताब तुझी बारगाह में सिफारिश तो करया मुझा मौला मुझे दोस्त के मां फरमा इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाता अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात कुरान जे सिफारिश जे करे कुरान पढ़ण वारे के जन्नत में जगह दींदो आहे। रब तवां असां के कुरान पाक जी तिलावत नसीब फरमाए। असां मुसलमानन मां कुरान जी तिलावत खत्म थी वई बस रमजान में का ज़ियारत नसीब थिए थी वरना अमूमन के त सब जी गाल नथो करया के त एड़ा मर्द आहिन के एड़ियो औरतों आहिन तेसी घर जो कमकार भी शुरू न थींदो आहे जेसी अल्लाह जी कुरान जी ज़ियारत न थी आहे। अल्लाह पाक तवां असां के इहो शौक़ नसीब फरमाए कुरान पढ़ो ऐं पंहिंजे बच्चन के पंहिंजे औलाद के कुरान पाक जी मोहब्बत उन जी दिलनि में दाखिल कर केडी भी मसरूफियत हुजे केडा भी दुखिया हालात हुजन कुरान जी तिलावत कंदा रब मुश्किलातों हल फरमाए छॾींदो छो ही वो कुरान आहे जडे मुझे महबूब मदीने वारे घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आखिरी वक्त मुबारक जडे आयो तदे सहाबा अर्ज कई या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह तव्हां ये दुनिया छड्यो पिया भला असां के कंहिंजे सहारे छडे था वञे मुझे महबूब के अर्ज कयो असां जो बियो हिते तोखां सवा केर आहे मुझे महबूब फरमाए तरक तौफीकुम सकलैन मुझा गुलामो मां तव्हां जे अंदर ब भारी ब वजनी चीजों छडे थो वञे उन्हनि खे मजबूती सां पकड़जो जमीन फाटी सके थी आसमान किरी सके तो पर तव्हां जो ईमान केॾां भी न वेंदो या रसूल अल्लाह ओए ब चीजूं केड़ियूं मुझे महबूब करीम फरमायो हिक अल्लाह जो कुरान बियो मां मुस्तफा जो अहल बैत अतहार मुझा बचड़ा सैयद ज़ादा नबी जो आल नबी जो औलाद साईं फरमाता इन्हनि जी दामन के मजबूती सां पकड़जो सैयद ज़ादन जी दामन में हथ न करजो ये मुझा बच्चा ही मुते नाज़िल थियण वारो कुरान जिन जी दुनिया में इन सां दोस्ती होंदी ये पंहिंजे मुहिब्बीन के पाण सां गॾु वठी मां मुस्तफा सा हौज़े कौसर ते अची मिलंदा हौज़े कौसर ते मिलंदा पो जिन जो कुरान सां प्यार होंदो जिन जो आले मोहम्मद सां प्यार होंदो साईं फरमाता कयामत जे ॾाड़े उनके मां मुस्तफा जी शफात नसीब थी गाल निकती आहे अर्ज कंदो हला त नबी पाक अलैहि सलातो व सलाम जे बच्चन जी इज्जत कंदा कर जेको चवे ना आऊं सैयद आहियां उनके जेतरी इज्जत दींदा ओतरो अल्लाह रब्बुल आलमीन अवां के वधाईंदा खुदा जो कसम आहे जेतरो नबी जे बच्चन जी इज्जत कंदा ओतरो अल्लाह पाक अवां के वधाईंदा ऐं हिकड़ो मिसाल लींदो आहियां अमूमन अवां जो जेकॾे को खुलो दुश्मन हुजे के शादी में के प्रोग्राम में के फंक्शन में के बाजार में वो तवां जो दोस्त तुझे बच्चे के इज्जत सां वठी सुठी जगह ते वियारे उनके चाय प्यारे उनके बोतल प्यारे उनके पानी प्यारे इज्जत सां उन सां मिले उन सां मोहब्बत जो इजहार करे वो तुझो बच्चो अची तोखे बुधाए त बाबा जी तुझो दुश्मन जो बाजार में मिलियो
पर मूंखे ॾाढी इज्जत ॾिनी, चांहि बि प्यारई, बोतल बि प्यारई ऐं पाणी बि प्यारई, सुठी जगह ते मूंखे विहारई। उहो माण्हू तुंहिंजो भले कातिल दुश्मन हुजे पर तुंहिंजे बच्चे खे जेकर इज्जत ॾींदो ख़ुद ब ख़ुद उन माण्हू जे लाइ तुंहिंजी दिलि में एहसास पैदा थी पवंदो, खुद ब खुद एहसास पैदा थी यार आए तो मुझे दुश्मन मुझे बच्चे की इज्जत ॾिनी है। बिल्कुल अहिड़ी तरह जेकर तव्हां चाहियो था त असां नबी पाक अलैहि सलातो सलाम जे नबी पाक जा मंजूर नजर थियूं त नबी पाक जे बच्चन सां मोहब्बत करियो। साईं फरमान था अना शफीअन लहू यौमल क़ियामा अल मुकरिमुल इतरती, दुनिया में जेको मुझे बच्चन जी इज्जत कंदो क़यामत जे ॾाड़े मां मुस्तफा जी उनके शफाअत नसीब थी, मां मुस्तफा जी उनके शफाअत नसीब थींदी। ऐं जिन भी मुझे हबीब जे बच्चन जी इज्जत कई अल्लाह रब्बुल आलमीन उनके वधायो, बिल्कुल वधायो, उहे मकाम मिला, उहे मर्तबा मिला जेके इबादतन ऐं रियाज़तन जे ज़रिए न मिली सघंदा आहिनि। असां जे ठट्टे जो हिकिड़ो बुज़ुर्ग आहे से मखतूम मोहम्मद हाशिम खट्टी रहमतुल्लाह अलैह, हिकिड़ो मोहम्मद हाशिम ठटवी रहमतुल्लाह अलैह आहे, आशिक रसूल, वो मखतूम मोहम्मद हाशिम ठटवी सुभान अल्लाह संदन पान ठट्टे जा काज़ी हा। उन ज़माने में हिकिड़े वाणीअ मुझे महबूब जे शान में गुस्ताखी कई, मखतूम साहब के ख़बर पई त हिकिड़े वाणी गुस्ताखी कई, पाण उन जे लाइ फतवा जारी कयो त वाणी खे क़त्ल करणु वाजिब, कत्ल करो खबीस खे, गुस्ताखे रसूल के रहण जो को भी हक ना है। साईं फतवा ॾिनी, माण्हू फतवा खणी मखतूम साहब जे उस्ताद हज़रत से मखतूम ज़ियाउद्दीन ठटवी रहमतुल्लाह अलैह वठाया कि भला ये मोहम्मद हाशिम फतवा ॾिनी, वाणी गुस्ताखी कई आहे, साईं फरमान के कत्ल करियो। साईं जे उस्ताद फतवा पढ़ी उन ते दस्तखत करण का इनकार कयो, आऊं हुन ते सह न कंदुसि कि भला छाजे ला, पर फरमा लगा हिन फतवा में मोहम्मद हाशिम गैर मुस्लिम जे मथा हद जारी कई आहे, जॾहिं त हद जारी गैर मुस्लिम जे लाइ कोन हूंदी आहे, मुसलमान जे लाइ हूंदी आहे। गैर मुस्लिम जे लाइ तहज़ीर हूंदो आहे, तहज़ीर छा आहे, उन जो मोह कारो करे उनके गॾा शरीफ ते विहारे उनके थुकूं हयूं वेंदियूं, इहा आहे तहज़ीर, उन जी बेइज्जती कई वेंदी। पाण फरमा लगा हद जारी कौन थींदी, मां सही न तो करे सगा। प्यारा दोस्तों फतवा साईं सही करण का इनकार कयो आहे। रात जो टाइम चो आहे, मखतूम मोहम्मद हाशिम ठटवी जो उस्ताद हजरत मखतूम ज़ियाउद्दीन ठटवी सुतो आ त मुझे मदीने वारे मीर पंहिंजो दीदार करायो आहे। हबीबन करीमन फरमायो ओ ज़ियाउद्दीन ठटवी मोहम्मद हाशिम जी फतवा सा तो इत्तफाक छो न थो करे। अर्ज कर लगो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह, उन में मोहम्मद हाशिम हिकड़े गैर मुस्लिम ते हद जारी कया, जडे ता अवां जे शरीयत पाक में गैर मुस्लिम जे ला ताज़ीर आहे, हद मुसलमान जे ला आहे। त मुझे साईं फरमायो न न मोहम्मद हाशिम जा उस्ताद ओ ज़ियाउद्दीन ठटवी जेका फतवा मोहम्मद हाशिम लिखी आहे, अवां उन जी ताईद करियो, अवां उन ते सही करियो। अज मां तोखे ॿुधाइण चाहियां थो त जॾहिं मोहम्मद हाशिम फतवा लिखंदो आहे, कलम मोहम्मद हाशिम जो हूंदो आहे, पर हथ मां मदीने वारे मीर जो हूंदो आहे। जॾहिं मोहम्मद हाशिम लिखंदो आहे न, कलम संदसि हूंदो आहे, हथ मां मुस्तफा जो हूंदो आहे, मां पाण लिखंदो आहियां। अल्लाहु अकबर मुंहिंजा प्यारा दोस्तो, पर इहो मोहम्मद हाशिम खट्टी आहे। गुलाम अल्लाह शहर में संदसि मज़ार पर अनवार अज भी मौजूद आहे। वॾो आलिम आहे, मुंहिंजा प्यारा मदरसो पढ़ाईंदो आहे, पर साईं जे मदरसे में ब तालीमूं हलंदियूं हुयूं, रूहानी तालीम भी हलंदी हुई, ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो दीनी तालीम भी हलंदी हुई। जॾहिं शबान जो महीनो ईंदो हो, किताब पढ़ण वारनि शागिर्दनि जी छुट्टी कई वेंदी हुई, ऐं जेके तसव्वुफ पढ़ण वारा रूहानी इल्म हासिल करण वारा तलबा रहंदा हा, पाण उन्हनि खे ईअं पढ़ाईंदा हा जीअं मुंहिंजा प्यारा उस्ताद मदरसे में सबक पढ़ाईंदो आहे, ईअं उन जी रूहानी तरबियत फरमाईंदा हा।
उनके तकवा जो रस्तो दसींदा हा। नबी पाक अलैहि सलातो सलाम जी शरीयत में ब चीज़ुन, एक तकवा बी फतवा। तकवा तमाम सख्त है। जेके मुत्तकी हुंदा आहिन ना उहे के बगैर वजू जे पानी जो गिलास भरे दिनू तो उनके पीण पसंद कोन कंदा आहिन। मुत्तकी बगैर वजू जे के औरत मानी पचाई उहे कोन खाइंदा आहिन। हत्ता के उहे के औरत जे हथ जो धूतल कपड़ो भी कोन पाइंदा आहिन, पंहिंजा कपड़ा पाण धोंदा आहिन। जो तकवा तमाम आला का आला मकाम है। रब करीम तोखे मुखे भी नसीब फरमाए। हाँ, पर पांत सब कम मायन जे मथे में हणो पाखा कथा ये कम थे। हाँ, पा जद मानी भी टोड़े माई जे वात में विजे तो सुठो है। अल्लाह पाक तवा सा के तकवा नसीब फरमाए, परहेजगारी नसीब फरमाए। प्यारा दोस्त मखदूम साहब रहमतुल्लाह अलैह क्लास शुरू कोन चाहा, कवायदो ज़वाबित जो साईं हिकड़ो पर्चो लगायो। तो बाबा जेको रूहानी इल्म पढ़ंदो उन जे लाइ हीअ शराइत आहे। रोजे जो पाबंद, नमाज जो पाबंद, सुन्नत जो पाबंद, ऐं जेको रोजो न रखंदो, नमाज न पढ़ंदो उनके सजा देबे। पर रमजान जो फर्जी रोजो जेको न रखंदो उन जो असां मोह कारो कंदासीं। उनके गदह जे मथां विहारे करे शहर जो गश्त कराईंदासीं ऐं दुनिया वारनि खे ॿुधाईंदासीं त जेको मोहम्मद हाशिम खट्टीअ जो शागिर्द थी करे रमजान में रोजो न रखंदो आहे, असांजे दस्तूर में उन जी हीअ सजा मुकर्रर आहे। साईं हुकुम जारी फरमायो, जेके भी शागिर्द हा सभिन खे मुतनब्बे कयो वियो, खबरदार कयो वियो। ॾींहं गुज़रंदा विया, रमज़ान शरीफ़ जो पहिरियों ॾहो गुज़रियो, ॿियो ॾहो गुज़रियो, हिकिड़ो को नंढड़ो बच्चो हो, ॿार हो। रमजान शरीफ में उन रोजो कौन रखियो हो, लिखी कंहिं जगह ते उन मानी पे खाधी। जो मानी पे खाधी त मदरसे जे बच्चन उनके ॾिसी वरिती। मदरसे जो तालिब पंहिंजे साथी के ॾिसे, जिसी उस्ताद के न ॿुधाए उनके निंड कोन ईंदी, मानी भी कोन वणंदी आहे, जिसी उनके मोछड़ा न हणाई। तो ॾिठई वञी करे मखदूम साहब के अर्ज़ कई, क़िबला अज हिकड़े पांजे मदरसे जे शागिर्द रोजो कोन रखियो आ, मानी पे खाधे मां अखियुनि सां ॾिठो आ। पाण फरमा लगा वठी आणियो केरा, भले सरदार जो पुट हुजे, वडेरे जो पुट हुजे, अमीर कबीर जो पुट हुजे, अज उनके सजा ॾियणी आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो, शागिर्द वठी आया, वो ॿार अचे अॻियां वेठो आहे। मखदूम साहब फरमा लगा हिकड़ो गॾा भी काहे अचो, हिकड़ो तवो भी खणी अचो। इन जो मोह कारो करे गॾा ते वियारे शहर जो गश्त कराइणो आहे। मुंहिंजा प्यारा उहो ॿार अॻियां वेठो आ, कंध हेठि करियो वेठो आ, ऐं मखदूम साहब उन ॿार खां पुछो, पुट ॾे ख़बर तुंहिंजो नालो छा आहे? उहो अर्ज़ कन लॻो, क़िबला मुंहिंजो नालो मुहम्मद आहे। क़िबला मुंहिंजो नालो मुहम्मद आहे। अब ज़ात जो केरा अर्ज की, क़िबला मां ज़ात जो सैयद आहे, मां ज़ात जो सैयद आहियां। अल्लाहु अकबर, जियां जो हुन ॿार चयो मां सैयद आहियां। मुंहिंजा प्यारा मुस्लमान अब्बा मखदूमा मोहम्मद हाशिम खट्टी जा हालात पढ़ी ॾिस। पाण अल्लाहु अकबर चई ज़मीन खां 2 फुट मथे खजी विया। पाण चवण लगा, अड़े मां त खट्टीअ जो पुट आहियां, मूंखे कहिड़ी ताक़त आहे जंहिंजो नालो मुहम्मद हुजे, जंहिंजी ज़ात सैयद हुजे, मां उन जो मोह कारो करे गॾा ते वियारे गश्त करायां। मुंहिंजा प्यारा दोस्तो, उन सैयद जे कदमनि ते किरी पियो आ, पंहिंजी दस्तार लाहे उन जे पेरनि ते रखई आहे, माफ़ी वरतई आहे, शहजादा मां का ग़लती थी वई, मूंखे माफ़ फरमाए जो। मुंहिंजा प्यारा दोस्तो, माफ़ी भी वरतई आ, ख़र्चूं भी ॾिनई आहे, तोहफ़ा ताइफ़ भी ॾेई करे सैयद ज़ादे के राज़ी कई आहे। मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो, जॾहिं रात जो टाइम छो आहे, हज़रत साईं मखदूम मोहम्मद हाशिम खट्टी रहमतुल्लाह अलैह सुतो आहे, त मदीने वारे मीर पंहिंजो दीदार करायो आहे। नारे तकबीर।
नारे रिसालत शान आहले बैत सुभान अल्लाह। मुझे महबूब करीम पंजो दीदार कर। हबीब फरमा लगा मोहम्मद हाशिम तो मुझे बच्चे जी इज्जत कया, तो मुझे बच्चे जी इज्जत कया। उन जे बदले में मां तो के पंजो दीदार कराण आयो आया, मां तो के पंजी ज़ियारत कराण आयो आया। वो मुंजा प्यारा दोस्तों बुजुर्गो मखतूम साहब के उन ॾींहं का बाद में जेको भी मानू चवंदो हो मां सैयद आया, पान उन जे पेरन ते किरी पौंदा हा, पान फरमाइंदा हा अदा इबादतन ऐं रियाज़तन सां एडो मकाम नथो मिले जेको मदीने वारे बच्चन जे इज्जत करण जे करे मिलंदो आहे। अब सूफी सचल सरमस्त रहमतुल्लाह अलैह ॾिठो अथव, ॿुधो अथव, ॾिठो तो कोन हूंदो, ॿुधो हूंदो, जंहिंजो यो मशहूर शेर आहे त जिस इश्क में सर ना दिया तो जग दिया तो क्या हुआ, जिस इश्क में सर ना दिया तो जग दिया तो क्या हुआ। हाजी मक्के दे शहर विच सजदा करे तो क्या हुआ, अरे दिल दा कुफर तो कटता नहीं, हाजी बना तो क्या हुआ, दिल दा कुफर तो कटता नहीं, हाजी बना तो क्या हुआ। काजी किताबा खोल मसले बते दे और किया, ओ अपने अंदर वो पढ़ता नहीं, लोकां दिखाया तो क्या हुआ, पढ़ता अमल खुद करता नहीं, काजी बना तो क्या हुआ। जिस इश्क में सर ना दिया दो जग दिया तो क्या हुआ। ओ सचल सरमस्त नंढड़ो आहे, 5-6 साल जी उम्र। वालिद साहब वठी मदरसे में आयो, मौली साहब ये मुझो बच्चो आ सचल नालो अथस, सचू सचू चवंदा आयो, मदरसे में पढ़ण आयो आ, पढ़ायो सबक दियोस। प्यारा दोस्तों हजरत सचल सरमस्त के उस्ताद अग्यां व्यारो आहे, अगे पटियूं हुंदियूं हुयूं, अगे कायदा कान होंदा, तख्तिन ते उस्ताद लिखंदा, बच्चो तख्ते याद कंदो हो, वरी उनके मिटाईंदा, वरी भी मुंजा प्यारा उस्ताद सबक लिखी दींदो हो। एड़ी तरह पट्टी अग्यां रखी वई आ। उस्ताद हजरत सचल सरमस्त के औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम पढ़ाया, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़ाए आहे। उस्ताद पियो औज़ु बिल्लाह पढ़े, उस्ताद पियो बिस्मिल्लाह पढ़े, पर सचल सरमस्त जो नजरों छत में लगियो पयो आहिल, मदरसे जी छत में पियो निहारे। उस्ताद आवाज दिनो सचल हेठ निहार सबक पढ़, पर सचल आवाज बुधण ला तैयार ना है। उस्ताद आवाज नो सचल हेठ निहार, साईं जो नजर छत में। उस्ताद को जलाली हो साईं गुलाम हैदर जड़ो ठका चमाट कराई, चमाट लगी सचल सरमस्त रुखसार ते हथ रखे फरमा लगो मियां मार नमूमा सबक पढ़ा कि न सजन दिसामिया, मार नमूमा सबक पढ़ा कि न सजन दिसा। उस्ताद अज मार न दे, अज कुट न, अज सख्ती न कर, अज मदरसे जो भी पेरियों डी आहे त अज सभई हिजाब पर्दा हटाए करे आमिना जो लाल नबियन जो सरदार मुझो मिठड़ो मदीने वारो घोट आयो आहे। उस्ताद अज छड मां महबूब जो दीदार करा, मदरसे जे पढ़ाई सुभानी करनी आहे। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या
मसर मथा